जिना अस्पताल जो गायनी वार्ड जिते हर रोज उम्मीद जन्म वठे थी। कराची जी सब खां वधीक मसरूफ़ सरकारी अस्पतालन मां हिकु अस्पताल जिते हर रोज सवई औरतूं उम्मीद, खौफ ऐं बेयकीनी सां पहुचनि थियूं। कंहिंखे हमल दौरान पेचीदगियुनि खे मोह ॾियणो पवे थो। का सालनि खां हिकु बीमारी सां ज़िंदगी गुज़ारे रही आहे ऐं का ऑपरेशन खां पोइ सिहतयाब थी घर वञण जी तयारी करे रही आहे। ही आहे जिना अस्पताल कराची जो गायनी वार्ड। हर ॾींहुं रुगो इलाज ही न थींदो आहे पर ज़िंदगी खे ॿेहर संवारण जी कोशिश पिण कई वेंदी आहे। इते इन लाइ पहुतासीं त उते 4 ऑपरेशन हुआ, इहो 5हों ऑपरेशन हो, त हिते सवालात हुई, तंहिंजे वजह सां पहुतासीं। इलाज सही तो थिए ते असीं डॉक्टरनि खां पुछंदा आहियूं, ॿुधाईंदा आहिनि, अॻु में बसि ईंदा आहियूं हिते सही इलाज थींदो। हिन वार्ड में ईंदड़ हर औरत जी पंहिंजी हिकु कहाणी आहे। के तकलीफ़ सां डिघो सफ़र तय कयो ऐं कंहिं लाइ हिते पहुची नई उम्मीद जी शुरुआत साबित थियो। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो प्रोफेसर हलीमा यास्मीन आहे। मां तक़रीबन 24-25 सालनि सां जिना जे गायनी ऑप्स डिपार्टमेंट में कमु थी कयां। हिते ई अल्हम्दुलिल्लाह तरक्की करे हाणे मां प्रोफेसर थी चुकी आहियां। हितां ई मां ट्रेनिंग कई अथव। ही अस्पताल जो सभ खां मसरूफ़ डिपार्टमेंट आहे गायनी ऑप्स। हिते 3 यूनिट्स कमु था कनि। 3 यूनिट 2-2 ॾींहं पंहिंजी एमरजेंसी कंदा आहिनि। हिकु ॾींहं में तक़रीबन OPD में 500 ऐं एमरजेंसी में ऑलमोस्ट 150 खां 200 ताईं ख़वातीन तशरीफ़ लाईंदियूं आहिनि। उन्हनि जो हिते अल्हम्दुलिल्लाह तसली बख़्श इलाज थींदो आहे। ऑपरेशन माशाल्लाह हिते लेप्रोस्कोपिक, रोबोटिक सर्जरीज़, हुन खां बि सवाइ जेका कॉमन ऑपरेशंस आहिनि, हिस्टेक्टमीज़, ख़ासि तौर ते गायनी कैंसर जी सर्जरी, फिस्टुला जी सर्जरी जेकी पेशाब ग़लति जाइ सां हली वेंदो आहे, हुन जी बि सर्जरी अल्हम्दुलिल्लाह, यूरोगायनी जा प्रोसीजर्स ऐं माइनर प्रोसीजर्स लाइक DNC, DNE, नॉर्मल डिलीवरी, सिज़ेरियन सेक्शन ऐं अल्हम्दुलिल्लाह गायनी ऑप्स जा जेका बि पेचीदा ऑपरेशन हूंदा आहिनि उहे अल्हम्दुलिल्लाह हिते हूंदा आहिनि। ऐं उन्हनि जे लाइ पेशेंट असां वटि मुख़्तलिफ़ अस्पतालनि मां रेफ़र थींदा आहिनि। असां वटि जेकियूं ख़वातीन ईंदियूं आहिनि हुन में बीमारी इलाही वधियल हूंदी आहे, कॉम्प्लिकेशन थी चुकी हूंदी आहे, हुन महिल असां वटि ईंदियूं आहिनि। असांजी बसि हे दरख़्वास्त आहे तव्हांजे प्लेटफॉर्म जे थ्रू त जेकॾहिं टाइमली अचनि, वक़्त सां पंहिंजो नालो लिखाइनि त इंशाअल्लाह हुनखे इलाज में हिन खां बि वधीक कामयाबी थींदी। असां ही था चऊं त अल्लाह जो शुक्र आहे त असीं गायनी ऑप्स जी जिना हॉस्पिटल में कमु था कयूं। हीअ असांखे इलाही सेटिस्फेक्शन ॾींदी आहे। पेशेंट्स जॾहिं ठीकु थी वेंदा आहिनि असांखे दुआऊं ॾींदा आहिनि, हीअ असां लाइ वधीक सुठी ॻाल्हि आहे माशाअल्लाह। डॉक्टर मौजूब हिते रोज़ानो वॾे अंग में मरीज़ औरतूं इलाज लाइ अचनि थियूं। कुझु औरतूं वक़्त सर पहुची वञनि थियूं, जॾहिं त कुझु अहिड़े वक़्तु अस्पताल अचनि थियूं जॾहिं बीमारी पेचीदा थी चुकी हूंदी आहे। अहिड़ी सूरत हाल में कुझु मिंट बि तमामु अहम साबित थी सघनि था। दवाउनि सां गॾु हिम्मत बि इलाज जो हिसो हूंदी आहे ऐं उहो ही सबबु आहे जो हिते नर्सूं रुगो तिबी सार संभाल ई न कंदियूं आहिनि पर खौफज़दा मरीज़ औरतुनि के एतमाद पिण ॾियनि थियूं। अस्सलाम वालेकुम, मेरा नाम शकीला है, मैं गायनी OPD की हेड सिस्टर हूँ। हमारे पास पेशेंट आते हैं थ्रू प्रॉपर चैनल, उसके सारे काम होते हैं। और दूसरी बात यह कि जैसे ही आते हैं हम उनको गाइड करते हैं, पेशेंट से हिस्ट्री लेते हैं। अगर गायनी की पेशेंट है, इनकी जनाना बीमारी की पेशेंट है या आमला औरत है, तो उनको उसी हिसाब से हम गाइड करते हैं। आमला औरतों को हम बता देते हैं कि पहले काउंटर नंबर 1 पे जाओ, फिर वहीं पर ही सिस्टर वहाँ होगी, वहाँ उनकी पूरी हिस्ट्री और पूरी बायोडाटा लेती हैं, प्रीवियस हिस्ट्री लेती हैं कि खुदा ना खास्ता पहले बच्चे में कोई कॉम्प्लिकेशन, कोई ऐसा मसला तो नहीं था। तो उसी हिसाब से हम पेशेंट को डील करते हैं और आगे हम डॉक्टर को भी दिखाते हैं, BP चेक करके पूरा बायोडाटा उसका लेके चेकअप करा लेते हैं। जिनकी जनाना बीमारी होती है उनको इसी हिसाब से हम गाइड करते हैं, कन्विंस करते हैं अच्छे तरीके से। उनके पेरेंट्स को, मदर या फादर हो जो भी हो, उनको बताते हैं कि इनको क्या करना है, क्या प्रॉब्लम है। फिर हम इंक्यूबेटर में अगर ज़रूरत होती है तो इंक्यूबेटर में रखते हैं, वार्मर पे रखते हैं, ऑब्जर्वेशन में रखते हैं। अगर ज़्यादा कोई बड़ा मसला होता है तो उसके बाद हम ट्रीटमेंट के लिए इनको एडमिट भी कर लेते हैं। कामयाब इलाज रुगो बीमारी ख़त्म थियण जो नालो ना है पर हिकु औरत जो ॿीहर पंहिंजे मामूल वारी ज़िंदगी ॾांहुं मोटण पिण आहे। हर बिस्तरे जे पोयां हिकु कहाणी आहे, हर मरीज़ियाणी जी अखियुनि में हिकु उम्मीद आहे। हर कामयाब इलाज जे पोयां डॉक्टरनि, मरीज़नि, नर्सुनि ऐं हिते जे जेके स्टाफ आहे उनजी अणथक महिनत आहे। जिना अस्पताल जो गायनी वार्ड न रुगो हिकु इलाज ॾिए थो पर समई औरतुनि जे लाइ उम्मीद ऐं
नई ज़िंदगी खणी अचे थो।